थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त हाई कोर्ट बार कराची में मौजूद आया। आमिर बड़ाई साहब, आमिर सिंधी साहब असां सां गॾु आहे ऐं आमिर साहब जी कोशिशूं तव्हांजे सभिनी जे सिंधियुनि जे अॻियां आहिनि। आमिर साहब, ही जेको सिंध दोस्त पैनल हिते कामयाबी हासिल कई है कराची हाई कोर्ट बार में, उनके तव्हां कीअं दर्सो? मैं यही कहूँगा कि तमाम दोस्तों का बेहद मशकूर है जिन्होंने हम पे ट्रस्ट किया है, और इंशाल्लाह अल्लाह ताला ने चाहा उनको मायूस नहीं करेंगे। अच्छा आमिर साहब, अभी फ्यूचर में प्लानिंग क्या है आपकी वकीलों के फलाह और बहबूद के लिए? इंशाल्लाह ताला देखिए, हमारे कुछ प्रोजेक्ट्स हैं जिसमें उनका हेल्थ से रेलेवेंट है। हमने CP फाइल की भी है, रिटायरमेंट से रेलेवेंट है, उनकी यंगस्टर्स की जिनसे स्टाइफंड से रेलेवेंट है, फिर सोसाइटी का जो इशू, जो भी चीज़ें हम अपने पार्ट पे 100% देंगे उनका के वेलफेयर करेंगे। अच्छा, आखिर में ये बताएं कि आपने सिंध के इशूज़ में बड़ा स्टैंड लिया है, चाहे 27 तरमीम हो, कारूंजर का मामला हो और दूसरे मामले हैं, तो आप फ्यूचर में आप इसको कैसे हैंडल करेंगे? अल्लाह ने चाहा हम साथ रहेंगे, सिंध के साथ रहेंगे, हम छोड़ेंगे नहीं। थैंक यू सर, थैंक यू। दोस्तों, मां इन वक्त सिंध कोर्ट बार कराची में मौजूद आहियां। मूंसां इन वक्त सीनियर वकील मौजूद आहिनि, सोहू साहब ऐं सोहेल मेमन साहब। मां दोस्तनि खां पुछंदुसि त ही जेका ताज़ी इलेक्शन थी आहे वॾी अॻ में, उन में सिंध दोस्त पैनल जी जेका कामयाबी थी आहे, उन पैनल जी कामयाबी खे तव्हां कीअं था ॾिसो सोहू साहब? हे कामयाबी जेका आहे सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन में जेका 29 नवंबर ते इलेक्शन थी गुज़री, उन में हसीब जमाली सदारत जी सीट खटे वरिती आहे। इहा कामयाबी सॼे सिंध जे शौर जी आहे ऐं सिंध जे मुस्तक़बिल जी इहा कामयाबी आहे, छो जो साम्हूं जेका धरो हुई उहा वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध सरकार ऐं उन सां गॾु ॿियूं जेके बि जिन एॾियूं क़ुवतूं हुयूं, ऐं उन सां गॾु एॾो धन ऐं दौलत बाक़ाइदे कानून जो ख़ज़ानो खणी अची हिते लथा हुआ। ख़रीद फ़रोख़्त, ज़मीन ख़रीद करणु, हर हिसाब सां ग़लति प्रोपेगेंड करणु, नस्ली बुनियादनि ते प्रोपेगेंड करणु ऐं वकीलनि जो इतिहाद तोड़णु, ऐं असां वटि 26-27 तरमीम जा जेके हामी हुआ उन्हनि खे बर्तनाक शिकस्त आई आहे। ऐं असां सिंध जे शौर जी ॻाल्हि कंदड़ ऐं मुल्क में आइन ऐं कानून जे बालादस्ती कंदड़, इंसानी हक़नि जी ॻाल्हि कंदड़ जेके बि दोस्त हुआ, उन्हनि जो नुमाइंदो हसीब जमाली उहो खटी आयो आहे। तंहिंजे करे मां सॼे सिंध जे शौर खे ऐं सिंध जे मुस्तक़बिल खे ऐं सॼे सिंध जे मज़लूम अवाम खे बाक़ाइदे मुबारक ॾींदुमि त असांजो साथ हलंदो रहंदो ऐं लाट भरंदी रहे। वॾी महिरबानी सोहू साहब। सोहेल मेमन साहब, तव्हां असांखे इहो ॿुधायो त ही जेका कामयाबी थी आहे सिंध दोस्त पैनल जी, उन ई पैनल जे हवाले सां कुझु माण्हुनि जा कल्ह खां वठी हिकिड़ा प्रोपेगेंडा वारा मैसेज सोशल मीडिया ते हलनि था त असांजे सिंधी माण्हुनि हिकिड़े उर्दू ॻाल्हाईंदड़ खे चूंडायो आहे ऐं उहो हिते ॿाहिरि में सिंधी माण्हू जी क़यादत सुठे नमूने नथो करे सघे, त इन सवाल खे तव्हां कीअं दर्सो? न, जे उर्दू ॻाल्हाईंदो आहे त पोइ छा आहे, इट इज़ नॉट अ क्वेश्चन न। ये असीं लिसानियत पसंद थोड़ी आहियूं, असीं क़ौम परस्त आहियूं। सही। इहो नंबर 2 ॻाल्हि त इहे पीपल पार्टी पई प्रोपेगेंडा करे, उन्हनि जा वाठा पिया कनि जेके जर्नलिज़म में आहिनि, उन्हनि जा जेकर पेड इहे साञा वंद पिया कनि। उन्हनि खां पुछे त पलव शाह केरु हुई जेके तव्हां इस्लामाबाद खां हाणे हितां सेनेटर कयो, उहो जेको हुयो मलिक होम मिनिस्टर हूंदो जेको गुज़ारे वियो, रहमान मलिक, उहो केरु हुयो जेके तव्हां उनखे कयो। फारूक नाइक केरु आहे, तव्हां सेनेटर सिंध मां चूंडाईंदा अथव, तो उते इहो असांजो सञा वंद सहाफ़ी उते चुप आहे। इहे सॼा हिकिड़ो 7 क़िस्म जा माण्हू आहिनि, पंहिंजे पैसनि ते रेट वठी पिया पॉलिसी कनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा सिंध जा, असांजा जेतिरा सिंध सां बीहंदा सिंध जा वारिस आहिनि, जेतिरा असां वारिस आहियूं। सिंध में जेको आहे सो डाइवर्स, जेको आहे सो डाइवर्सिटी आहे। सिंध में वॾो हिकिड़ो पाण में जज़ब करण जो आहे। सॼी अलाए किथां किथां जा माण्हू अची जज़ब थी विया। शाह लतीफ़ जेको आहे सो सैयद हो, साईं GM सैयद हो, पर ॾिसो सिंध जा अहिड़ा अड़िया जो कोई न अड़ियो, माना हुन में अड़िजी विया ऐं सिंध लाइ हुन जदोजहद कई। हाणे चऊं था त हिन सां ही मसइलो छा हुयो? मसइलो इहो हुयो त काफ़ी वक़्त खां वकीलनि में सिंधी क़ौम में कावड़ हुई। जी जी, बसि इन मामलनि में वरी कावड़ हुई। ऐं त जेको ही करे रहिया हुया हरकतूं, कूड़ा केस, मोरे जो वाक़ियो, वरी ॼाणे में जेके के पॉज़िटिव क़ुवतूं हुयूं, के नेगेटिव क़ुवतूं हुयूं, उन्हनि जा सॼा इहे सभु साम्हूं पिया अचनि। उनखां पोइ हिते एहतजाज थिया, उन में रुकावट विझणु, लेटर कढणु, बिजलियूं बंदि करणु, पाणी बंदि करणु, इहे सभु हरकतूं इहे वकीलनि वटि कावड़ हुई। उन में उन कावड़ जे इज़हार में उन्हनि हिनखे हिन दोस्त खे ॿुधायो त बाबा ईअं कोन थींदो, ही को बिरयानी वारा माण्हू न आहिनि, ही आम माण्हू न आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, ऐं ऑफिसर ऑफ द जुडिशरी आहिनि, ऑफिसर ऑफ द कोर्ट आहिनि, लॉयर आहिनि,
हिते ईअं न थींदो तो पैसो बैन था ख़र्चो पर पोइ बि आसिफ़ जमाली खटी वियो हाणे आसिफ़ जमाली छा डिलीवर कंदो उहो पाण उनजो चवणु आहे त असीं मायूस न कंदासीं असां पाण बहसियत हिकिड़े क़ौमी कारकुन जे बि एॾी एक्सपेक्टेशन असां न रखंदा आहियूं पंहिंजी लेवल ते रखंदा आहियूं एक्सपेक्टेशन क़ौमी पार्टियुनि खां रखणु खपे न जिन जो कमु आहे उन्हनि खां रखणु खपे उन्हनि खां ॾिसणु खपे त उहे कहिड़ियूं बेसिक कमु उन्हनि जो आहे उहो बि असांखे इनशाला मायूस न कंदो ऐं बहितर नतीजा निकिरंदा ऐं उन्हनि माण्हुनि लाइ पैगाम आहे जेके हाराए विया त बाबा हर शइ सरकारी टेक ते पैसे जी ताक़त ते नथी थी सघे सही वेरी गुड तव्हां पंहिंजी जेका तव्हांजी परफॉर्मेंस हुई मां सम्झां थो जेकॾहिं मेट्रो साहिबु पंहिंजी परफॉर्मेंस खे वधीक फोकस करे आहे बजाए 27वीं तरमीम जे मुखालफ़त जे 26वीं तरमीम जे मुखालफ़त जे ॿुधाए आहे पंहिंजी खे ऐं हिननि खां परे हुजे हा लॉ सेक्रेटरी बि हेल्प पियो करे खुफ़िया असांखे सॼियूं ख़बरूं आहिनि ऐं लॉ मिनिस्टर हेल्प पियो करे सॼी जो पीपल पार्टी टीम अची माण्हुनि ते वेठी रही अची उन खां अलावा बि जेकॾहिं हीअ करे आहे पाण त वधीक शायदि वोट खणे आहे शायदि कटी बि वञे आहे इहे सभु उन्हनि जा साइड इफेक्ट आहिनि माण्हू पीपल पार्टी जी पॉलिसियुनि खे डिसलाइक था कनि हीअ जेको जनरल वोट खणी था अचनि उहो बि टिकटाटनि सां तरीक़नि सां हिननि सां न त माण्हुनि खे एॾो रंज कयो आहे सही अच्छा हाणे आख़िर में मूंखे इहो ॿुधायो त हाणे कराची हाई कोर्ट बार खां पोइ सिंध जे ॿियनि शहरनि में जेके इलेक्शन थियनि थियूं पियूं उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो उते छा था एक्सपेक्ट कयो ॾिसो सिंध हाई कोर्ट बार बाद में थी आहे पहिरियों थी आहे सिंध बार काउंसिल जी इलेक्शन हुन में बि असांजा सभु दोस्त जेके असां कयासीं कोई कोन हारायो सभु खटी आया जी जी उन खां पोइ हीउ वॾो मोर्चो हुयो हाई कोर्ट कराची हाई कोर्ट लाड़काणो हाई कोर्ट में सखर अमीर जी जी हीउ वॾे में वॾो मोर्चो हुयो हाई कोर्ट कराची सही उहो बि असांजे आमख्याल दोस्तनि खटियो आहे जी हैदराबाद ते बि असांजा आमख्याल दोस्त हींअर बि वेठा आहिनि हाणे बि इलेक्शन हिन इलेक्शन जा सॼी सिंध जी इलेक्शन ते वॾा असर पवंदा सही ठीकु आहे हू कोशिशूं कनि या कुझु बि कनि त नंढियूं नंढियूं ॿारूं शायदि कढी बि वञनि पर मुश्किल आहे हाणे चोटी ते मुक़ाबिलो आहे ॿारूं लॉ मिनिस्टर साहिब जी पॉलिसियुनि खां हाणे आज़ादु थींदियूं ऐं उनजो अच्छा उहा पॉलिसियूं खे फज़ीलत वारियूं हुजनि हा पोइ बि ठीकु हुयो उहा हिकिड़ी डोमिनेंसी वारी पॉलिसियूं असां जीअं चाहियूं कयूं असां जंहिंखे चाहियूं उथारियूं जंहिंखे चाहियूं विहारियूं उहे पॉलिसियूं हुयूं उनजे करे उहे पॉलिसियूं हाणे कोन हली सघियूं इनशाला हीअ दोस्त गॾिजी सॼी सुठो फ़ैसिलो कंदा जेको वकीलनि जे मुफ़ाद में हूंदो प्रोफेशन जे मुफ़ाद में अदालतुनि जे मुफ़ाद में ऐं सिंध जे मुफ़ाद में हूंदो तो इहो इनशाला बहितर थींदो थैंक यू डियर अस्सलाम वालेकुम दोस्तों मां हिन वक़्तु सिंध हाई कोर्ट बार कराची में मौजूदु आहियां ऐं मैडम फरीदा मंगरियो जेका काल्ह वॾी अक्सर सां 2582 वोट खणी कामयाबु थी आहे सेक्रेटरी जी पोस्ट ते मैडम फरीदा मंगरियो सां गॾु आहे पुछंदासीं त मैडम तव्हां कीअं था महसूसु कयो अलहमदुलिल्लाह ॾाढो सुठो महसूसु थिए थो अलाह सां जी महिरबानी आहे ऐं मुंहिंजे ॿार जेके बि मेंबर्स आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी आहे मुंहिंजी थोराईंदी आहियां जो उन्हनि सभिनी असांजी लीडरशिप ते एतमाद जो इज़हार कयो ऐं पंहिंजे कीमती वोट सां नवाज़ियो ऐं उन्हनि सबूत ॾिनो त उहे असांजे वेलफेयर जे कमनि खां मुतमइन आहिनि मैडम कराची खां वठी कश्मीर ताईं तव्हांखे सॼी सिंध जे वकीलनि ऐं सिविल सोसाइटीअ तव्हांखे सपोर्ट कई तव्हां हाणे सेक्रेटरी थी आहियो तव्हां मुस्तक़बिल में सॼो साल तव्हां वटि आहे तव्हां सिंध जे वकीलनि जे लाइ मसइलनि जे हल लाइ कहिड़ा प्लान जोड़िया आहिनि असां वटि इलाही प्लान आहिनि ऐं वेलफेयर जेकी आहे वकीलनि जे लाइ उहो सभ खां पहिरीं असांजी तरजीह आहे छो त असांजो चवणु आहे त ॿार असां वकीलनि जो घर हूंदो आहे सो सभ खां पहिरीं असां पंहिंजे घर जे मसइलनि खे हल कयूं ऐं उन खां बाद आइन क़ानून जी पालदस्ती क़ानून जी हुकुमरानी जे लाइ पंहिंजो आवाज़ु बुलंद कयूं ऐं उनखे यकीनी बणायूं आज़ादु अदलिया जे लाइ उनखे बि यकीनी बणायूं त उहा अदलिया आज़ादु थी कमु अच्छा मैडम आख़िर में मूंखे हिकिड़ो इहो ॿुधाइजो त सिंध जा जेके मसइला आहिनि 26 27 तरमीम ऐं कारूंजर जबर जी कटाई वारो मामिलो उन मामले ते तव्हां कहिड़ो स्टैंड वठंदो ॾिसो असांजो स्टैंड जेको आहे उहो क्लियर हुयो असां इन कहिड़ी तरमीम खे जेको आहे सो कंडेम कयो ऐं जेके बि कानून आइन जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा असां उन्हनि जे मुखालिफ़त कंदासीं ऐं जेको आहे सो जेके बि सिंध जे जेको आहे हक़नि ते धाड़ो थींदो ऐं सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त जे लाइ आवाज़ु बुलंद कंदासीं थैंक यू मैडम